हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। ॿ राजा हुआ जंहिंजी हिक ॿिए सां गहरी दोस्ती हुई। ॿई जुदा जुदा मुल्कनि में राज कंदा हुआ, पर पाण में ॾाढी मोहबत हुअनि। हिकु राजा ख़्यालु कयो त मां ॿिए मित्र राजा खे का सूखड़ी मोकिलियां, को गिफ्ट मोकिलियां। हिकु तमामु क़ीमती हिन वटि पथर हुओ, लाल हुओ, हीरो हुओ। उहो मोकिलण जो इरादो कयई। मित्र जो धर्म आहे त ॿिए दोस्त लाइ कुझु बि कमु करे त बिना ॾेखाव जे करे। राजा बि उन लाल मथां, उन हीरे मथां पर्दा चढ़ाया ऐं सभिनी जे मथां हिकु लोह जो पर्दो रखायई। ॼण लोह जो गोलो थी पियो, लोह जो बाल थी पियो। पंहिंजे वज़ीर खे चयाईं त हीउ गोलो वञी मुंहिंजे फिरनाले मित्र खे ॾेई अच। हू वियो ऐं राजा बि मित्र जे वज़ीर जो आदर कयो, वेलकम कयो ऐं इहा सूखड़ी वरिताईं। वज़ीर बि कुझु वक़्तु तरसी घणो ई मान इज़त पाए वापसि वरियो। राजा पोइ ख़्यालु कयो त मुंहिंजे दोस्त जो लोह जो गोलो मोकिलियो आहे, सो मूंखे लोह जी का बि कमी त कान आहे, सो हुन जे अंदरि कुझु हूंदो ज़रूरु। संदसि वज़ीर बि अहिड़ी राह ॾिनी। कारीगर खे सॾायो वियो, घुरायो वियो। हिन लोह जो पर्दो खोलियो त अंदरां टामे जो पर्दो निकितो ऐं उहो खोलियईं त पितल जो पर्दो निकितो, पितल जो गोलो निकितो। उहो भॻाऊं त अंदरां चांदीअ जो गोलो मिलियनि ऐं आख़िर सोन जो गोलो ॾिठाई। राजा ख़्यालु कयो त सोन जी बि मूं वटि कमी त न आहे, सो शायदि अञा बि अंदरि कुझु हूंदो। सो उन सोन जे बाल खे बि वञण जी आज्ञा ॾिनई त अंदरां हिकु बेभाउ, जंहिंजो को भाउ कोन्हे, जंहिंजो को मुल्ह कोन आहे, उहो लाल निकितो, उहो हीरो निकितो। ॾाढो ख़ुशि थियो राजा त अहिड़े क़ीमती शइ मोकिली आहे मुंहिंजे दोस्त। पर ॿारहां लोह ॾेखारियो आहे सभिनी खे। सची मित्रता उन खे थी चइजे। इहो ई मिसाल हर को पाण सां लॻाए। असांजो आत्मा इहो लाल आहे, उहो हीरो आहे जो असांजे अंदरि में आहे ऐं परदनि में ढकियो पियो आहे। अवल त इहो अस्थूल शरीर आहे, अंदरि वरी ॿिया शरीर सौख्यमय कारण आहिनि ऐं उन्हनि जे अंदरि आत्मा आहे। उन्हनि परदनि लाइण लाइ महात्मा रूपी कारीगर घुरिजे, जो ही कामिल मुर्शिद परमात्मा त असांखे इहो लाल ॾिनो आहे, पर उन खे ॾिसणु असांजो फ़र्ज़ु आहे। शम्स तबरीज़ चयो आहे त अजब असम जो मां त ख़ुदि पाण ते आशिक़ थी पियो आहियां। भॻवानु मूंखे अहिड़ो सुहिणो ठाहियो आहे, अहिड़ो फ़ाइदेमंद ठाहियो आहे त आउं पाण ते ई आशिक़ थी पियो आहियां। किन पुछियसि त ॿियो को सूरतवान कोन मिले जो पंहिंजे पाण ते आशिक़ थी पए? जवाबु ॾिनई त मूं नज़र लॻाए ॾिठी त मूं खां सवाइ मूंखे ॿियो कुझु ॾिसण में ई कोन आयो। उन खे त ख़ुदा बि ॾिसण में कोन थो आयो त ॿी कंहिं शइ ते आशिक़ हुजे हा। इहा आहे सची मोहबत। अगरि तूं ॿियनि में पंहिंजे पाण खे ॾिस त तो में सभु इच्छाऊं ख़तमु थी वेंदियूं। कीअं? अगरि तूं राजा खे ॾिसंदे तो राजा थियण जी इच्छा जाॻंदी। अगरि तूं सभिनी में पंहिंजे पाण खे ॾिस, सभिनी खे पंहिंजे बराबरि सम्झ, कंहिंखे वॾो न सम्झ, कंहिंखे नंढो न सम्झ, सभिनी खे हिकु जहिड़ी इज़त ॾी, त तो मां इच्छा वेंदी हली त तो में ऐं कंहिं बि शइ जो मोह कोन रहंदो, सिर्फ़ु भॻवानु पंहिंजे आत्मा खे पुॼींदे। चओ जय सियाराम। अगरि ही सुहिणी कथा तव्हांखे वणी आहे त हिन कथा खे वधि मां वधि शेयर कयो ऐं हिन कथा जी लिंक, यूट्यूब चैनल जी लिंक हिन कथा सां गॾु मथे अटैच हूंदी, जंहिंखे क्लिक कयो ऐं विज़िट कयो असांजो चैनल आत्मज्ञान, जंहिंखे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो, जेको वणे सो कयो। चओ जय सियाराम।